बाबा पोस्ट मॉडर्निज्म चवे तो को बि दाइमी मरकज़ी सच ना आहे, हर कंहिं वटि पंहिंजो पंहिंजो सच आहे। इन हिसाब सां त पोस्ट मॉडर्निज्म खे सच नथो मञी सघिजे। बाबा सच आख़िर छा आहे? कंहिं बि कम या ॻाल्हि जो हक़ीक़त मौजूदु हुजण ई सच आहे। ॿियनि लफ़्ज़नि में जेको कुझु थियो आहे ऐं जेको कुझु मौजूदु आहे इहो ई सच आहे। बाबा सच जी ॻोल्हा कीअं कजे? सच ॻोल्हण लाइ सुकरात वांगुरु अक़ल, दलील ऐं परख जी कसोटी खणी एथेंस जी घटियुनि में जाग विराग जा पंध करणा पवंदा। तनक़ीदी सोच खां सुवाल जे हथोड़े ताईं सच खोटण जा कई तरीक़ा आहिनि। सच जी परख कीअं कजे बाबा? कंहिं फ़िरके जे बुनियाद ते सोचींदे त ॿिया सभु काफ़र महसूस थींदा। जे कंहिं पार्टी जमायत जे बुनियाद ते सोचींदे त ॿिया भुलियल महसूस थींदा। जेकॾहिं कंहिं कबीले जे बुनियाद ते सोचींदे त ॿिया सभु दुश्मन महसूस थींदा। कंहिं नज़रिये जे बुनियाद ते सोचींदे त पंहिंजो पाण खे ई दुरुस्त सम्झंदे। इन करे सच ॻोल्हण लाइ ठोप न्यूट्रल थी वञे। एतिरी मथाकुट बदिरां पंहिंजनि साफ़ियनि ऐं हाकिमनि वांगुरु सच ठाहिण जो आसान तरीक़ो ॻोल्हिजे। इहो वरी कीअं दिलावेस? पहिरीं सच ऐं कूड़ खे गॾु विचड़ कजे, उन खां पोइ एतिरो कूड़ ॻाल्हाइजे जो माॻई कूड़ बि सच भासण लॻे।